अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वली कार आओ मारवी तहीन सबका पेरी शाम कंदासी हेडलाइंस। नियाज़ी सरकार मुल्की तारीख़ में पहिरीं भेरे पेट्रोल 160 रुपया फी लीटर करे छॾियो। महंगाई जी सिठल अवाम जो वायु वेता थी वियूं। वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी हुकूमत के पारां तां पेट्रोल सस्तो करण जो मुतालबो। वफ़ाक़ी सरकार पेट्रोल 12 रुपया 8 पैसा महांगो करे छॾियो। 159 रुपया 85 पैसा फी लीटर विकिरो। डीज़ल 9 रुपया 53 पैसा ऐं गासलेट जे अघनि में 10 रुपया 8 पैसा फी लीटर वाध। पगारदार माण्हुनि जो चवणु आहे त अॻे माण्हू महांगाई सबबि बदहाली जो शिकार आहिनि। गुज़ारो ॾुखियो थी वियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी पेट्रोल की कीमतन के रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टी की नायब सदर सेनेटर शरीफ रहमान चयो आहे छा पेट्रोल की कीमतन में तारीख़ी वाध करण खां अॻु ज़ालिम हुक्मराननि के आवाम ते रहम न आयो। हिक ई वक्त पेट्रोल की कीमत में 8% खां वधीक इज़ाफ़ो आवाम दुश्मन हुकूमती करे सघे थी। 3 सालन में वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल की 3 लीटर कीमत में 65 रुपयनि जो इज़ाफ़ो कयो। जेसी ताईं इमरान यासी की हुकूमत रहंदी हर 15 ॾींहं खां पोइ कीमतन में वाध थींदी। नाइल ऐं सिलेक्टेड हुकूमत खिलाफ पीपी जे लॉन्ग मार्च में हर शहरी जो शामिल थियण लाज़मी बणिजी चुको आहे। हाणे इमरान यासी जो घर वञण ई आवाम ऐं मुल्क जे मुफ़ाद में आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में फैसल बावड़ा के ताहियात नाहिल खिलाफ दरख्वास्त ते फैसलो महफूज। ॿुधणी दौरान अदालत जो पूरो कसमनामो जमा कराइण जे नतीजनि बाबति पुछाणो। चीफ जस्टिस अतरमुल्लाह चयो त अदालत खे ॿुधायो वञे त पूरो कसमनामो जमा कराइण जा नतीजा कहिड़ा हूंदा। फैसल बावड़ा अदालत में चयो त सियासी शख्स लाइ ताहियात नाहिली मौत जी सज़ा आहे। अदालत चयो त अहिड़ी मौत जी सज़ा केतिरनि सियासतदाननि खे अॻु में बि मिली चुकी आहे। अदालत ॿिन्ही धुरनि जे दलील ॿुधी फैसलो महफूज़ करे छॾियो। सिंध सरकार पंजाब के थल केनाल फेज़ 2 मनसूबे के 91 पानी ठाठी भनकड़ी ऐसिन दुश्मन करार ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राव चयो आहे पंजाब हुकूमत ग्रेटर थल केनाल 2 जो मनसूबो तैयार करे रही आहे। थल केनाल फेज़ 2 पानी वाइदे जी भनकड़ी आहे। कालाबाग डैम के हवाले से वफ़ाक़ से का ॻाल्हि ॿोल न थींदी। सिंध केपी ऐं बलूचिस्तान जो असेंबलियूं कालाबाग डैम के रद्द करे चुकियूं आहिनि। कालाबाग डैम की ॻाल्हि करे इमरान खान नंढे सूबे जे फटन ते लूण बुरके रहियो आहे। सुप्रीम कोर्ट मोरनाग रेस्टोरेंट सील करण वारो इस्लामाबाद हाई कोर्ट जो फैसलो बरकरार रखंदे रेस्टोरेंट सील करण खिलाफ दरख्वास्त रद्द करे छॾी। दरख्वास्त की ॿुधणी कंदे जस्टिस एजाजुल हसन चयो आहे त जेको कुझु थी चुको आहे उनखे वापसि नथो करे सघिजे। समूरनि धुरनि खे ॿुधी फैसलो पइजंदो। अदालत केस की ॿुधणी ईंदड़ हफ़्ते ताईं मुलतवी करे छॾी। पाकिस्तान में कोरोना विघे 52 मरीज सिहत में वेठा। एनसीओसी मौसम गुज़िरियल सॼे मुल्क में 49,553 माण्हुनि जा नमूना वरिता विया। 2,465 केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 4.97% रही। लहर की रोड हादसे में वजना हयातुं विया वेठा। क़ौमी शहर ते तेज़ रफ्तार ट्रॉलर जी टक्कर में मोटरसाइकिल सवार वजना सादकाबाद वासी असद इस्लाम ऐं मोहम्मद फहीम फौत थी विया। पुलिस मौतुनि जा मर्द की तालका अस्पताल मुंतकिल करे छॾिया।
अमेरिकी सदर जो बाइडन रूस ते पाबंदियूं लागू करण जी धमकी ॾेई छॾी। जो बाइडन धमकी ॾिनी आहे त रूस जेकॾहिं यूक्रेन ते हमलो कयो त मथस पाबंदियूं लागू कई वेंदियूं। अमेरिका खे हिन वक़्त ताईं यूक्रेन जी सरहद खां रूसी फौज वापस घुराइण बाबति तस्दीक नथी सघी आहे। रूस हमलो कयो त पाबंदियुनि लाइ तयार रहे। अमेरिकी पढ़ी वसी जो रूसी पढ़ी वसी सां राब्तो। अमेरिका रूस ते यूक्रेन मामलो सिफ़ारतकारी ज़रिए हल करण ते ज़ोर भरियो आहे। ESL-7 में अॼु मुल्तान सुल्तान से कराची किंग्स में मुक़ाबलो थींदो। लाहौर जे क़ज़ाफ़ी स्टेडियम में मैच अॼु शाम 5:30 वॻे शुरू थींदी।